अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ो हाल आहे? ठीक ठाक, तबियत ठीकु आहे, अल्लाह कंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो जिथे बि हूंदो। ऐं मूंखे ख़बर आहे जी मां तव्हांखे दुआउनि में यादि कयां थी, तव्हां बि दुआउनि में यादि कंदा हूंदो जी। बिल्कुलु हींअर मां रिकॉर्डिंग ते वई हुअसि, रिकॉर्डिंग तां थी मोटी आई आहियां ऐं दिलि चयो छो न तव्हां सां कुझु घड़ियूं ॻाल्हायां। ऐं अक्सर करे माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त रिकॉर्डिंग ते वेंदा हूंदो, ॾाढो मज़ो ईंदो हूंदो ऐं ॾाढा ख़ुशि हूंदो। इहो तव्हांजो घुमण बि थी थो वञे, तव्हांजी कचहरियूं बि थी थियूं वञनि, तव्हां त अलाए छा खाईंदा हूंदो, छा पींदा हूंदो। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ॻाल्हियुनि जो जवाबु ॾियां त हीअ जेका रिकॉर्डिंग ते वेंदा आहियूं, इहा बि हिकिड़ी असांजी नौकिरी आहे, मज़दूरी आहे जी। मज़दूर सुबुह जो वञे थो ऐं शाम जो मोटे थो थी असांजी, पर असांजी जेका मज़दूरी आहे सा ॾाढी टफ आहे। का ख़बर न आहे केॾी महिल था वञूं ऐं वापसी केॾी महिल थींदी, इन जो को अंदाज़ो न हूंदो आहे। छो जो को न को मसइलो थी थो पवे, लाइटिंग जो प्रॉब्लम आहे, कुझु न कुझु थी थो पवे। बाक़ी जेका चओ था कचहरी कहिड़ी थी थिए, त अॼुकल्ह दुनिया जा ख़ौफ़ा एतिरा आहिनि जो हर माण्हू परेशान आहे। मूं ॾिठो आहे त कुझु जेके माण्हू सोचींदा रहंदा आहिनि, चुप हूंदा आहिनि, ऐं कुझु जेकॾहिं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा बि आहिनि त सिर्फ़ु पंहिंजे ॾुखनि सूरनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। त मूंसां हीउ मसइलो थियो आहे, मूंसां हीउ थो थिए, फलाणो थो करे, हीउ थो करे, हू थो करे, माना इहे दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि। खाइण पीअण जी ॻाल्हि त जेको रब ॾींदो आहे, ज़ाहिर आहे बुखे पेट माण्हू नथो रही सघे, पर जेको बि अलाह साईं ॾींदो आहे, ईअं न आहे त असां 5 स्टार होटलुनि जूं मानियूं था खायूं या अलाए छा मां छा था खायूं असांजे लाइ तयारु पिया आहिनि, ईअं न आहे। केॾी महिल त पटाटा बि तरियल हूंदा आहिनि, त केॾी महिल कुकड़ पुलाउ बि हूंदो आहे, त ओॾी महिल खाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंदा आहियूं। बसि इहा त बि ॻाल्हि। बाक़ी जॾहिं असां हिक ॿिए सां गॾु वेहंदा आहियूं त इहे ॾुखनि सूरनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अॼुकल्ह दुनिया खे ख़बर न आहे छा थी वियो आहे, त इहे ई ॻाल्हियूं असां कंदा आहियूं, हिक ॿिए खे सम्झाईंदा आहियूं त पाण ग़ाफ़िल छो आहियूं, पाण खे ॾुख छो था मिलनि। इहे इंसान जी पंहिंजी ई ग़लती आहे। छो जो कॾहिं कंहिंखे असां एतिरो चाहींदा आहियूं या कंहिंजो अहसासु एतिरो कंदा आहियूं जो उहा फिल्म असांजी ॻिची में पइजी वेंदी आहे। पहिरीं ग़लती त असांजी इहा बि आहे। ॿी ग़लती इहा आहे त असां अलाह जे कलाम खां, अलाह जी ॻाल्हियुनि खां, अलाह जी निमाज़ खां ॾाढो परे आहियूं। सॼो ॾींहुं वीडियो वेठा ॾिसूं, टिकटॉक पिया ॾिसूं, मूवियूं था ॾिसूं, या हर वक़्तु ख़्वाब सुहाना था ॾिसूं त असांखे हिते घुमणु वञिणो आहे, हिते घुमणु वञिणो आहे। माना इहे ॻाल्हियूं, इहो को मसइलो न आहे। घुमणु फिरणु बि सुठी ॻाल्हि आहे, अलाह जी हिकिड़ी दुनिया आहे, तख़लीक़ आहे, उनखे ॾिसिजे। पर कुझु वक़्तु सां मुंहिंजी मुराद आहे त अलाह साईं असांखे निमाज़ जे लाइ सिर्फ़ु 5 टाइम ॾिना आहिनि। असांखे कोशिशि पूरी इहा करणु खपे त इहे 5 मिंट जेके 5 टाइम जेके आहिनि से असां निमाज़ ज़रूरु पढ़ूं। छो जो ॾिसो न, ॿाहिरि वञूं था त केरु असांखे मिले थो त केॾे आदर भाव सां मिलूं था। ऐं मूं काफ़ी माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जेके माण्हुनि जे पेरनि ते बि किरिया पिया आहिनि। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे ॼण त उन्हनि खे सजदा था कनि। त अलाह जी ज़ात आहे, सजदो उन खे करो, उन जे अॻियां ई ॿाहूं ॿधो, बाक़ी दुनिया जे अॻियां न। ग़लति आहे, इलाही ग़लति आहे। छो जो इहा हिकिड़ी वाट आहे जेका असांखे अॻिते उन ई वाट ते वञिणो आहे। निमाज़ खे टाइम ॾियूं, ऐं जेकॾहिं असां 5 वक़्त नथा पढ़ी सघूं, जेतिरो बि थी सघे 2 टाइम, 3 टाइम, 5 टाइम। मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां त मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे जॾहिं मां घर में आहियां। ॿाहिरि आहियूं त मुंहिंजे ख़्याल में इलाही मुंहिंजो घटि थी वेंदो आहे। जॾहिं घर में आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां 5 ई वक़्त निमाज़ पढ़ां। पर 5 वक़्त मुंहिंजी न थींदी आहे, छो जो निमाज़ जे बारे में कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजे। त मां असर जी निमाज़ आहे, मग़रिब आहे या इशा आहे, इहा कोशिशि करे पढ़ंदी आहियां। ऐं उन खां सवाइ मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मां तहजुद बि पढ़ां ऐं फजर बि पढ़ां। अच्छा, उन में पढ़ण सां फ़ाइदा इहे आहिनि त अलाह त मालिक आहे, उहो त असां जेकॾहिं वेठा बि आहियूं त बि असांजे दिलि जा हाल ॼाणे थो। पर जेको फजर जो टाइम या तहजुद जो टाइम अहिड़ो आहे जो चवंदा आहिनि सुकून में, असां उहे बि चवंदा आहियूं न घर में वेही त सुकून में हिक ॿिए सां ॻाल्हायूं, त असां अलाह सां मुख़ातिब थींदा आहियूं। उहो असां सां गॾु हूंदो आहे, असांजी हर ॻाल्हि ॿुधंदो आहे। तंहिंजे करे छो न तहजुद में माण्हू निमाज़ पढ़े, फजर जी पढ़े ऐं अलाह जे अॻियां हथु खणे। जेकॾहिं फजर जी महल असां निमाज़ पढ़ी, उन खां पोइ सूर यासीन आहे, सूर रहमान आहे, सूर मुज़म्मिल, तौबा इस्तग़फ़ार जी तस्वीर, जेकॾहिं इहे बि वेही असीं गॾु पढ़ूं त मुंहिंजे ख़्याल में असांखे दुनिया में का मुश्किल न ईंदी। शाम जो टाइम थींदो आहे, तव्हां मग़रिब खां पोइ आयतुल कुर्सी पंहिंजे सॼे घर में
3 दफ़ा पढ़ी शुकारे छॾियो। चवंदा आहिनि पहिरियों दफ़ो जेको हूंदो आहे उहा सिर्फ़ु तव्हांजे घर ते हूंदी आहे, ॿियो दफ़ो जेको पढ़ो था त उहा तव्हांजे सॼे पाड़े ते, ऐं टियों दफ़ो जेको पढ़ो था त उहा जेसि ताईं बि तव्हांजी आवाज़ तव्हांजी नज़र थी वञे, जेसि ताईं तव्हां सोचो था न, ओसि ताईं अल्लाह पाक हुनजी हिफ़ाज़त करे थो। दुनिया असांजी हिफ़ाज़त नथी करे, छो जो असांखे हर टाइम रब जो ई नालो, रब जो ई ज़िक्र, इहो ई कमु अचे थो। का बि मुश्किल अचे थी, असां अलाह जो नालो खणूं था, या अलाह असांखे ॾे मुश्किल मां उकारे पार कर, त छो न असां इन्हनि जी ॻाल्हियुनि जी तरफ़ राग़िब थियूं। ऐं हाणे उहो दौरु आहे मुंहिंजे ख़्याल में हाणे वक़्तु परे न आहे। रोज़ु ॾिसो था कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, सिर्फ़ु असां जाहिलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, जहालत जूं ॻाल्हियूं आहिनि। असां दीन खां इलाही परे थी चुका आहियूं, तंहिंजे करे जहालत असांजे दिमाग़ में अची वई आहे। असां हर वक़्तु कंहिंजो बुरो था सोचूं, कंहिंजो कुझु था सोचूं, इहे न करणु खपे जी। ऐं मां त इहो चवंदुसि त फजर जे टाइम 90 दफ़ा, हालांकि एतिरो वॾो वज़ीफ़ो बि न आहे, 90 दफ़ा या मालिको तव्हां पढ़ंदो त तव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत थींदी, तव्हांखे का मुश्किल न ईंदी। अक्सर करे असां शिकवा कंदा आहियूं त अलाह साईं असांजो हीउ कमु नथो थिए, हीउ कमु नथो थिए, छो नथो थिए, असीं एॾियूं दुआऊं था घुरूं, पर मुंहिंजे ख़्याल में इहा ग़लती असांजी पंहिंजी आहे। असां पंहिंजो पाण खे त ॾिसूं न, कंहिंसां था शिकवा कयूं, कंहिंसां था गिला कयूं, पहिरीं असां उनजो नालो वठूं था, उनजो ज़िक्र कयूं था, उनजी इबादत कयूं था। जेकॾहिं असां सभु शयूं कयूं त मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ का मुश्किल न थींदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल आहे त जेकॾहिं तव्हां सुबुह जो 3 दफ़ा सूरे इख़लास, 3 दफ़ा सूरे फलक, 3 दफ़ा सूरे नास इहे पढ़ी सॼे घर ते शुकारे, पंहिंजो पाण ते शुकारे छॾींदो त अल्लाह पाक सुबुह खां वठी शाम ताईं तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। ऐं जेकॾहिं शाम जो तव्हां इहे पढ़ी इहो ई इन ई तरतीब सां पंहिंजे घर ते, पंहिंजे बचड़नि ते, पंहिंजे पाण ते तव्हां शुकारींदो त अल्लाह पाक सॼी राति तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। ऐं हक़ीक़त में बि अल्लाह पाक प्यारा फ़रिश्ता असां ते मोकिलींदो आहे जेके असांजी हिफ़ाज़त कंदा आहिनि, पर नालो रब जो वठे। इन लाइ आउं अव्हांखे चवंदसि त असां इहे फ़ुज़ूल ॻाल्हियुनि में न वेंदा आहियूं। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त जेके हीअ ड्रामनि में कमु थियूं कनि, एॾे ई वञनि थियूं, त इन्हनि जूं फ़ुज़ूल ॻाल्हियूं आहिनि। ईअं न, मुसलमान आहियूं, अल्लाह जो शुक्र आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुसलमान ॿचा आहिनि असांजा, असांजो घरु आहे ऐं इन में रहूं था, तंहिंजे करे ॿचड़नि खे बि मुंहिंजी त पूरी कोशिशि आहे, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा ॿचा बि। मां जॾहिं किथे ॻाल्हि कंदी आहियां त ज़ाहिर आहे हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी नेचर आहे, पंहिंजी सोच आहे। त हुते अक्सर करे मूंखां ॿारनि जो पुछंदा आहिनि त नसरीन तूं त ड्रामनि में करीं थी कमु, ऐं तुंहिंजा ॿार त ॾाढे शौक़ु सां तुंहिंजो ड्रामो ॾिसंदा हूंदा, ऐं इन खां सवाइ हू बि ड्रामनि जी लाइन में, ड्रामे में कमु करणु या ॾिसणु को ॾोह न आहे, को बि ॾोह न आहे, छो जो हीअ दुनिया आहे, अलाह साईं असांखे हिते ख़लकियो आहे पंहिंजी महिनत सां कमु करण सां, ऐं पर उनखे सचे दिलि सां रोज़गार सम्झी कमु कयूं। बाक़ी रहियो सुवाल त ॿारनि जो, त ज़ाहिर आहे ॿारनि खे शौक़ु बि न आहे, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजे घर में जेका तरबियत आहे उहा इहा ई आहे। छो जो मूंखे ख़बर आहे त आउं त हीअ जो कुझु बि आहे सभु कुझु करे, मुंहिंजा ॿचड़ा जेके आहिनि से उहे बि अल्लाह जी राह में निकिरनि, अल्लाह जी इबादत करनि, निमाज़ पढ़नि, छो जो आख़िर में असांखे कमु त उहा ई ईंदी न। केतिरी ज़िंदगी आहे, का ख़बर कान्हे, कुझु ख़बर न आहे। त इंसानु जेॾी महिल सुम्हे थो त मूं त इहो ॾिठो आहे राति जो जॾहिं मूंखे गहरी निंड अची वेंदी आहे, गहरी निंड अची वेंदी आहे, त पोइ जेॾी महिल वरी अखि खुलंदी आहे त पोइ सोचींदी आहियां शायदि मौत ईअं ई आहे, का ख़बर कान पवंदी। तव्हां ख़्वाबनि जी दुनिया में हूंदो, का ख़बर कान पवंदी त छा थो थिए ॿाहिरि, छा नथो थिए। हीउ साहु असांजो वाक़ई निकिरी थो वञे। मूं त इहो महसूसु कयो आहे त असांजे जिस्म मां जेको साहु आहे सो पखी वांगुरु उॾामी थो वञे, पोइ आहे ख़्वाबनि जी दुनिया, पोइ वरी जॾहिं मोटी थो अचे ओॾी महिल असांखे सुॼागी थी थिए। तंहिंजे करे आउं इहो ई चवंदुसि त दुनिया ते को भरोसो न आहे, ज़िंदगी ते को भरोसो न आहे। जेतिरो बि थी सघे, जेतिरो बि थी सघे त रोज़ काफ़ी मुंहिंजियूं अदड़ियूं या काफ़ी अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके क़ुर पाक पढ़ियल न आहिनि, त उन्हनि जे लाइ आउं इहो चवंदुसि त तव्हां क़ुर शरीफ़ खोलियो, हिकिड़ी हिकिड़ी सिट ते बिस्मिल्लाह रहमान रहीम, हिकिड़ी हिकिड़ी सिट ते तव्हां इहो रोज़, जेकॾहिं तव्हां रोज़ 2 पना 3 पना ख़ैर सां पढ़ो था त मुंहिंजे ख़्याल में अल्लाह पाक ऐं सम्झा जेको क़ुर शरीफ़ पढ़ियल आहे उन खां वधीक हुनखे सवाबु थो ॾिए, छो जो हुनजे दिलि में हिकिड़ी हुब आहे, हिकिड़ी चाहत आहे त अल्लाह मां क़ुर पाक त न पढ़ी सघियां, पर बिस्मिल्लाह करे मां तुंहिंजो नालो खणां थो, मां पढ़ां थो, मुंहिंजो क़बूल कर।
त अलाह साईं उन जो क़बूलु कंदो। त ईअं कयो जेकॾहिं तव्हां पढ़ियल न आहियो। काफ़ी अजणियूं मुंहिंजियूं चवंदियूं आहिनि छा कयूं, असां पढ़ियल ई कोन आहियूं, असीं निमाज़ बि नथा पढ़ी सघूं। अलाह अलाह जो नालो खणो, सजदो कयो, तव्हां सचे दिलि खां सां रब खे पुकारियो त रब त क़बूलु करण वारो आहे न। माण्हू नियत ई करे थो, सोचे थो। वास दफ़ा मुंहिंजी अखि न खुलंदी आहे, वेठी हूंदी आहे, पोइ राति जो ॾाढी परेशानी हूंदी आहे। शैतान हूंदो आहे, चवंदो आहे न छॾ अॼु निमाज़ नथा पढ़ूं, पर मूंखे बेचैनी थींदी आहे, बेचैनी थींदी आहे। छो जो मूं चई छॾियो रब खे, राति जो मां चई छॾियो त सुबुह जो मूंखे निमाज़ पढ़णी आहे, मूंखे उथिणो आहे। त जेके अलाह पाक जा फ़रिश्ता ईंदा आहिनि उहे उथारींदा आहिनि, उहे चवंदा आहिनि उथी निमाज़ पढ़। ऐं निमाज़ पढ़ण में का देरि न लॻंदी आहे। असां माण्हुनि खे बि त पंहिंजा हाल अहिवाल ॿुधायूं था न, मूंसां हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो। दुनिया सिर्फ़ु ॿुधे थी, अच्छा हीअं थियो, ओहो हो हीअं कयो, हीअं कयो कयो। पर जेका रब जी ज़ात आहे न, चवंदा आहिनि त इंसानु जेॾीमहिल ॻाल्हाईंदो आहे न त कुदरत बिल्कुलु ख़ामोश हूंदी आहे, बिल्कुलु ख़ामोश हूंदी आहे। पर जॾहिं इंसानु चुप थी वेंदो आहे न, तॾहिं कुदरत ॻाल्हाईंदी आहे ऐं इंतकाम उहा वठंदी आहे। तंहिंजे करे जज बि अलाह खे कयो, वकील बि अलाह खे कयो, पंहिंजा सॼा फ़ैसिला पंहिंजे रब ते छॾियो। पोइ तव्हां ॾिसो ऐं सब्र कयो, सब्र कयो। अॼुकल्ह जेके असां में सब्र सफ़ा न रहियो आहे। थोरी घणी ॻाल्हि ते असां हिक ॿिए सां तेज़ थी था वञूं, था कयूं। ऐं जेकॾहिं निमाज़ ख़ासि तौर ते मूं इहो नोट कयो आहे, जंहिंमहिल निमाज़ जो टाइम थींदो आहे ओॾीमहिल शैतान इहो घेराव घणो कंदो आहे। पोइ इंसान खां इहा निमाज़ बि वेंदी हली आहे, इबादत बि वेंदी आहे। ऐं इन खां सवाइ मां तव्हांखे चवंदुसि त मां तमामु घणो पढ़ंदी आहियां, तस्बीहात तमामु घणी कंदी आहियां। राति जो मूंखे निंड न ईंदी आहे त मां तस्बीह खणी वेही रहंदी आहियां, जंहिंमें इया का नब्दो वैया का नस्तईन, इहा तस्बीह तव्हां पढ़ो, तमामु सुठी आहे, तमामु सुठी आहे। ऐं ॿियो चवंदा आहिनि त आयत करीमा ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, मूं काफ़ी दफ़ा पढ़ी, पर उन मां इहो थियो त ज़ाहिर आहे केॾीमहिल असां कीअं ईअं बसि ईअं ज़ुबान ते अची पढ़ी था छॾियूं। पर इन्हनि शयुनि जो हिकिड़ो हदियो हूंदो आहे। अलाह पाक हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जो उन फ़रिश्ता मोकिलींदो आहे, जेके उनजे भर में अची वेंदा आहिनि त बंदा छा थो घुरी, कहिड़ो कमु आहे, जेको बि असां खां थी सघे त असां उन्हनि जे नाले ते सदको ज़रूरु कयूं। अलाए असांखां हर ॻाल्हि विसरी थी वञे, रुॻो पंहिंजी में पिया हूंदा आहियूं त हीअ बि पढ़ूं, हीअ बि पढ़ूं, हीअ बि पढ़ूं, पर ॾियणु विसारे था छॾियूं। जिथे ॾियण जी ॻाल्हि आहे त आउं इहो बि ॻाल्हि तव्हां सां कंदुसि त अलाह साईं कंहिंजो कर्ज़ु न रखंदो आहे, कॾहिं बि न। अलाह साईं खे तव्हां जेको बि ॾींदा आहियो न, अलाह जे नाले ते जेका बि शइ ॾियूं था, त असांखे ॿीण टीण थी मिले थी, पाण हद खां वधीक मिले थी, जेका असांजी सोच बि न हूंदी आहे। ज़िंदगी जो हिकिड़ो उसूल ठाहियो तव्हां, जेको मूं हाणे सोचियो आहे, हाणे ठाहियो आहे। बाज़ दफ़ा असीं चवंदा आहियूं त असांजी दुआ नथी आगामजे, हीअ नथो थिए, हू नथो थिए, त हिकिड़ो ज़िंदगी जो उसूल ठाहियो। तव्हांजो कोई बि कमु आहे, माना तव्हांखे नौकिरी जो मसइलो आहे, कोई बि मसइलो आहे, तव्हां उन ज़ाहिर आहे जॾहिं उहो कमु थी थो वञे त माण्हू ख़ुशि थो थिए ऐं उन जे एवज़ कुझु न कुझु ॾिए थो। त उन ॾियण जे लाइ तव्हां 2-3 माण्हू हिकिड़ा ज़हन में रखो त मुंहिंजो इहो कमु थींदो त मां हीउ जेको भले 2 आहिनि, 3 आहिनि, 4 आहिनि, जेतिरी बि तव्हांजी हैसियत आहे, त उन्हनि हिकु ॿिनि भले हिकिड़ो ई आहे, तव्हां उनखे ज़हन में रखो त मुंहिंजो इहो कमु थींदो त मां इन ख़ुशीअ में हिन माण्हूअ खे ज़रूरु ॾींदुसि। उनखे ॿुधायो न, उनखे कुझु बि न चओसि, पर तव्हांजे ज़हन में हुजे त मूंखे हिन जी हेल्प करणी आहे। पोइ जेतिरो बि अलाह तव्हांखे ॾे, जेतिरी बि तव्हां सरी सघो, थी सघे थो अलाह पाक उन जे सदके में तव्हांखे ॾे। ईअं बि थींदो आहे त अलाह साईं चवंदा आहिनि त घर में महिमान ईंदो आहे न, त महिमान रिस्क पंहिंजो खणी ईंदो आहे, छो जो इहो हुनजो नसीबु आहे। तव्हां कंहिंजे लाइ चओ था, थी सघे थो उनजो नसीबु तव्हांखे मिली वञे ऐं तव्हांजी सोच बि न हुजे जिथां तव्हांजो कमु थिए, त पोइ तव्हां उन माण्हू जो ज़रूरु ख़्यालु कयो, ज़रूरु। काफ़ी दफ़ा माण्हू ईअं थींदो आहे त माण्हू चवंदो आहे त मां ही कंदुसि, जॾहिं उहा ख़ुशी मिली वेंदी आहे त पोइ हर शइ विसारे छॾींदो आहे। ऐं विसारण खां पोइ तव्हां ज़रूरु इहो ॾिठो हूंदो त उन में फ़ाइदो न आहे, उन में नुक़सानु थींदो आहे। तंहिंजे करे नुक़सान खां बचण जे लाइ इहे ॻाल्हियूं ज़रूरु कयो। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं सुठियूं लॻनि थियूं त तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो त मां जे कुझु बि पढ़ंदी आहियां या जे कुझु मुंहिंजो रूटीन आहे सॼे ॾींहं जो,
ऐं रिकॉर्डिंग न आहे या रिकॉर्डिंग ते वञा थी त उते मां छा कंदी आहियां या घर में वेठी आहियां त घर में मुंहिंजी रूटीन छा आहे त इहे मां ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदुसि। अलाह पाक चए थो तव्हांखे जंहिं ॻाल्हि मां फ़ाइदो थिए थो त तव्हां ॿिए खे ज़रूरु पहुचायो त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त जो कुझु मां कयां थी शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुकून मिले थो को फ़ाइदो न आहे। माण्हू रोए थो पंहिंजा दुख सूर रोइणो आहे न जानमाज़ विछायो अल्लाह जे अॻियां रो। तव्हां ॾिसो त कीअं थो रब ॿुधे। दुनिया जे अॻियां रोईंदो त ओॾी महिल त हा 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 अफ़सोस कंदी, पर तव्हां सिर्फ़ु पासो वरायो तव्हां था खिलंदी त ॾिसो हाणे छा थियो अथसि। तंहिंजे करे इन ॻाल्हियुनि खां परे थियो, जानमाज़ विछायो अल्लाह जे अॻियां। चवंदा आहिनि दुनिया खे खिलणु सुठो लॻंदो आहे, मुस्कुराहट सुठी लॻंदी आहे, ऐं मुंहिंजे रब खे रोइणु सुठो लॻंदो आहे। तव्हां ॻोढ़ा ॻाढ़े रब खे ॿाॾायो त सही सचे दिलि सां, पोइ तव्हां ॾिसो तव्हांजा ॿेड़ा ई पार आहिनि। तंहिंजे करे मां तव्हांखे चवंदुसि त अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, जिथे बि हुजो सुखिया ऐं सताबा हुजो। मुंहिंजी का ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे ग़लति या ख़राबु लॻी आहे त माफ़ी थी वठां। ऐं हाणे वेंदे चवंदुसि त पंहिंजी दुआउनि में मूंखे ॿचड़नि खे पर छा सॼी दुनिया खे ज़रूरु यादि कंदा कयो, छो जो हर कंहिंजी पंहिंजी दुआ आहे, कंहिंजी न कंहिंजी दुआ में तमामु घणो जल्दी असरु थींदो आहे। आहियूं त सभु रब जा, अलाह साईं हर कंहिंजी ॿुधे थो, पर कंहिंजी न कंहिंजी दुआ में असरु थिए थो। तंहिंजे करे पंहिंजी दुआ जे लाइ मां ज़रूरु तव्हांखे चवंदुसि त दुआउनि में यादि कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं मूंखे तव्हांजी ॻाल्हियुनि जो, तव्हांजी मोट जो इंतज़ारु रहंदो। तंहिंजे करे हाणे ख़ुदा